नाज़रीन शहजाद कोट खां आगाह कंदा हलूं। शहजाद कोट वेझो घर पंहिंजा में बिरोही ऐं लंजवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणीअ जे वारे तां छेड़ो थी पियो आहे। झेड़े में डंडा लॻण सबबि 55 वरियनि जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लंजवाणी मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां किरियूं पिया। शहजाद कोट वेझो घर पंहिंजा में बिरोही ऐं लंजवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थियो आहे। झेड़े में डंडा लॻण सबबि 55 वरियनि जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लंजवाणी मारिजी विया आहिनि। आगाह कयूं पिया। शहजाद कोट घर पंहिंजा में बिरोही ऐं लंजवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में डंडा लॻण सबबि 55 वरियनि जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लंजवाणी मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया। शहजाद कोट वेझो घर पंहिंजा में बिरोही ऐं लंजवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में डंडा लॻण सबबि 55 वरियनि जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लंजवाणी मारिजी विया आहिनि। शहजाद कोट वेझो घर पंहिंजा में बिरोही ऐं लंजवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े में डंडा लॻण सबबि 55 वरियनि जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लंजवाणी मारिजी वियो आहे। इन हवाले सां शहजाद कोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी सदाम, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, ही अफ़सोसनाक वाक़ियो शहजाद कोट लॻ संजर भट्टी थाणे जी हद ॻोठ भिंग भरिसां पाणीअ जे वारे तां पेश आयो आहे, जिते बिरोही बिरादरी ऐं लंजवाणी बिरादरी जे माण्हुनि में रोंबे करण दौरान पाणी जे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े में लंजवाणी बिरादरी जो हिकु ॼणो ईद मोहम्मद लंजवाणी क़तल थी वियो आहे, जंहिंखे संजर भट्टी थाणे जी पुलिस खणाए तालका अस्पताल पहुचायो आहे, जिते मक़तूल जे वारसनि ॿुधाईंदे चयो आहे त अली दोस्त बिरोही वारनि पाणी जे मामले तां मामूली ॻाल्हि तां असांजे 55 वरियनि जे शख़्स ईद मोहम्मद लंजवाणी खे डंडा हणी क़तल कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ एसएसपी कंबर शहजाद कोट बशीर अहमद बुरई धरती टीवी खे पंहिंजो मोक़िफ़ ॾींदे चयो आहे त कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वेंदो ऐं वारस पहुचण खां पोइ कातिलनि जो केस पिणु दाख़िल कयो वेंदो। जी ठीकु आहे सदाम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।